नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खाई खां ख़बर ॾींदा हलूं त सूबाई सलाहकार सैयद रियाज़ हुसैन शाह खरसानी जो अवामी न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ जो जेको सो सरगर्म जियाले ऐं तालके खिपरे जो जेको सो अहम अॻुवान आहे सैयद रियाज़ हुसैन शाह खरासानी। उन्हनि खे जेको सो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत तरफ़ां उन्हनि जे मथां एतमाद कंदे ऐं उन्हनि जी जेके सो आहे पार्टी जे कयल पार्टी लाइ जेको सो आहे इलेक्शन दौरान कयल ख़िदमतनि खां पोइ जेको सो आहे हिननि ते एतमाद कयो आहे ऐं वज़ीर आला सिंध जेको सो आहे सैयद मुराद अली शाह उन्हनि जो जेको सो आहे ख़ासि मददगार मुक़ररु कयो आहे। अॼु जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी थियो आहे। इन सिलसिले में सैयद रियाज़ हुसैन शाह खरासानी अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम। सर, पहिरीं ॻाल्हि तव्हांखे मुबारकबाद पेश कयूं था त पार्टी तव्हां क़यादत जेको सो तव्हांजे मथां एतमाद कयो आहे। उन खां पोइ इहो ॿुधाइजो त तव्हां माशाल्लाह सलाहकार जेको सो आहे मुक़ररु थी विया आहियो ऐं हाणे जेको सो आहे तक जो अवाम आहे उन तव्हांजे मथां जेको सो आहे एतमाद कयो आहे। इलेक्शन दौरान जेको सो आहे नुमाइंदनि सां त हालत हुई, पर तव्हांजे करे उन्हनि खे रिस्पेक्ट मिली ऐं वोट मिलिया ऐं हाणे जेको सो अॻिते हली तव्हां इन सीट ते वेहण खां पोइ पंहिंजे तक जा जेके मसइला आहिनि उहे अवलियत जे बुनियाद ते हल कंदो ऐं जेके बेरोज़गार नौजवान आहिनि ख़ासि तौर ते नौकिरियुनि लाइ जेके आहिनि वेठल आहिनि उन्हनि लाइ तव्हां कहिड़ा क़दम खणंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरें त अल्लाह पाक जो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ऐं पंहिंजी पार्टी लीडरशिप जो ऐं असांजे वालदेन जो ऐं असांजे जेके सपोर्टर आहिनि मुरीद आहिनि असांजी सांगड़ मीरपुर ख़ासि ऐं सॼे सिंध जा जेके असांजा जेके असांखे चाहीण वारा आहिनि, असांखे जेके भाईंदा आहिनि, जेके असां सां सॾु मिलाइनि था, ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां ऐं सभिनी जो थोराइतो आहियां जंहिंजी दुआउनि सां अॼु बि जेको आहे पार्टी लीडरशिप जो थोराइतो आहियां जंहिं अॼु बि असां ते एतमाद करे वरी ॿिए चकर असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो। अॻे बि ख़िदमत कईसीं, हींअर बि इनशाला जेतिरो असांखां थींदो उन खां पंहिंजे एनर्जी खां वधीक बि करे असां वधि में वधि ख़िदमत बि कंदासीं ऐं गॾु बि रहंदासीं, सॾु मिलाईंदासीं हर कंहिं सां। ऐं ॿियो तव्हां ॿुधायो जेको इलेक्शन जे दौरान त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा असांजा जेके उम्मीदवार हुआ, असांजी अती शाज़िया हुई ऐं जेके बि असांजा MPA हो अली हसन हो, उन खां सवाइ ज़ुल्फ़कार शाह मीरपुर ख़ासि वारे साइड ते ऐं जेके बि असांजा उमरकोट या उम्मीदवार हुआ त सभु ॾिसो जियल आहिनि ऐं असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी भुट्टे साहिब जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि, मुहतरमा जूं क़ुर्बानियूं आहिनि, उन जे अॻियां अगरि असां एतिरो थोरो एफर्ट करियूं था त उहो कुझु बि कोन आहे। जेको जंहिं असांजे लाइ साह ॾिनो, जंहिं असांजे लाइ सिंध जी आवाम जे लाइ, पाकिस्तान जी आवाम जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो, त असां उन्हनि जे लाइ अगरि थोरो घणो महिनत करियूं था त उहा कुझु बि उन्हनि जे क़ुर्बानी जे अॻियां न आहे। ऐं ॿी ॻाल्हि अगरि चइजे त वाहिद जमायत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको अकमडेट करे थी। तव्हां अगरि महिनत करियो था, तव्हां अगरि जेको हलो था, तव्हांखे ग्राउंड लेवल खां जेको माण्हू आहिनि तव्हां ॾिठा हूंदा, अॼु असां सां गॾु वीर जी कोहली अपॉइंट थियो आहे एज़ अ स्पेशल असिस्टेंट टू CM, त उन्हनि जूं बि महिनतूं आहिनि ऐं उहो इलाही ॾिसिजे त पसमानदा इलाइक़े में जा तालुक़ु रखे थो। उन्हनि जी सिस्टर खे पाकिस्तान जी पहिरीं सेनेटर कोहली कम्यूनिटी मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां शनाख़्त मिली ऐं वीर जी कोहली खे बि जेको कोहली कम्यूनिटी जो थी करे हुनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको शनाख़्त ॾिनी अॼु, ऐं उन्हनि खे बि उहिदो नवाज़ो वियो। असांखे बि जेको आहे एतमाद करे वरी असांखे चांस ॾिनो वियो। इनशाला असां पंहिंजी क़यादत सां ऐं पार्टी लीडरशिप सां असां सदाईं उन्हनि जे जेको असां ते हुकुम हूंदो उनखे लबैक कंदासीं, उन सां गॾु हलंदासीं ऐं असां जॾहिं बि असां ते को बि असांजी पार्टी ते या को ॾुखियो ॾींहुं आयो त पहिरें असांजो सीनो हूंदो ऐं इनशाला असां गॾु हूंदासीं। पहिरीं ॻाल्हि त इस्पताल जी तव्हां ॻाल्हि कई त अॻे खां माशाल्लाह हींअर इलाही बहितरी आहे इस्पतालनि में। असां पंहिंजे खाई जी इस्पताल चऊं त तव्हां ॾिसो त डेली 150 खां 200 OPD हले थी। उते अॻे खां वधीक सहूलियतूं आहिनि, टेस्ट थियनि था, डॉक्टर जेको आहे उहो
पंक्चुअल टाइम ते अचे थो। खिपरे जो हॉस्पिटल जो हालात सही आहिनि, हींअर सुठा आहिनि। उन खां सवाइ जेको आहे असांजे सांगड़ जा हॉस्पिटल जेके आहिनि, सभु त कोन चवंदासीं त बहितर बि हुजनि, पर अॻे खां इलाही बहितरी आई आहे। असांजी हेल्थ मिनिस्टर मैडम अज़रा पेचुओ जो जेको आहे एफर्ट्स आहिनि हिन में, हुननि इलाही सिहत ते कमु कयो। हुननि जे करे जेको आहे असांजी हेल्थ में बहितरी आई आहे। ऐं जेके हॉस्पिटलनि में जेको कमी पेशी हूंदी त उहा असां पाण मथे CM साहब खे बि अर्ज़ु कंदासीं। उन खां सवाइ जेको आहे मैडम खे बि अर्ज़ु कंदासीं त जेको उन्हनि ते निशानदेही करे असां हुते पहुचाईंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके खुटल आहिनि या कहिड़ी कहिड़ी में कोताही आहे, कहिड़ो डॉक्टर कमु नथो करे, त उन्हनि खे असां उन्हनि जा नाला ॾींदासीं। इनशाला उन्हनि खे बहितरी ताईं आणींदासीं। स्कूलनि जी जेका ॻाल्हि तव्हां कई, स्कूल वाक़ई कुझु बंदि बि थी विया आहिनि। कुझु जेको टीचर्स आहिनि उहे उन में रिटायर थी विया आहिनि करे कोन अची सघिया, ऐं कुझु सेमिस कोड न हुजण जे करे बंदि थिया। किथे जीअं ॻोठनि में स्कूल आहिनि त उन्हनि में ॿार न हूंदा, त इन करे हू टीचर हूंदा, उन करे साईं सरदार शाह जो इहो क़दम हुओ बंदि करायो। बाक़ी जेके मेन स्कूल आहिनि जंहिंमें वधीक इनरोलमेंट आहे, जंहिंमें वधीक ॿार आहिनि, त उहे उन्हनि ते फोकस ॾिनो। त इहा मुंहिंजे ख़्याल में त सही और बहितर इक़दाम हो। बाक़ी जेके रहियल हूंदा त इनशाला उन्हनि खे वरी बि अॻिते असां कराईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।